सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया ले रहे हो खैर मां रईस नया हीअर मूंखे रईस न छॾींदो कर। कमाल खान मरी खपी वियो ऐं वॾे रेस खां पोइ इन सॼी मिल्कियत जो तूं ई वारिस थींदे। पोइ तव्हां ई ॿुधायो रेस तव्हांखे न चऊं त ॿियो कंहिंखे चऊं। रेस आमिर खान जो ख़ैर खुश हूंदे अदा साईं ये सब तव्हांखे रेस तस्लीम कनि था। छा तूं रेस थी वई? हिननि खे छॾ छोटू, तूं हिते इहे ॻाल्हियूं न कर। मां दुआ कंदुसि त तूं रेस थी कमाल खान जहिड़े ज़ालिम खां त ख़ुदा बचाए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां सदके वञा, मां घोर वञा, मुंहिंजो भाउ अची वियो। खुश हूंदे अदी, खुश हूंदे। भले अदा। अदी तूं भी खुश हूंदे। अदा भी शाबाश तई अदा, तूं तो मूंखे पको विसारे छॾियो। हितां जो माहौल एतिरो त ख़राब थी चुको आहे जो हिन तरफ़ अचण ते दिल ई न पे चयो। हाँ अदा, ही घोट त हाणे रहण जे क़ाबिल ई नाहे रहियो। ही घोट त छा, पर ही घर भी हाणे रहण जे लाइक़ नाहे। इन छोरी त मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। इन करे त मां तोखे वठण लाइ आयो आहियां। हलंदासीं अदा, असां ॿई गॾिजी हलंदासीं, पर ही घर खपाए पोइ असां हलंदासीं। हाँ, तू त घर खपाए करोड़पति बणिजी वेंदी आहे। मां करोड़पति थियां या न थियां, पर ही घर मां तुंहिंजे रहण जे लाइ न छॾींदसि। जॾहिं तुंहिंजो पंहिंजो घर आहे त पोइ इन घर में छो थी रहीं? हुते मां अकेली थी वेंदसि, हिते 2 ॼणियूं आहियूं, हिन करे मां हिते रही पई आहियां। मां तुंहिंजे मकरनि मां चङी तरह वाक़िफ़ आहियां। रुगो इंतज़ार में आयो त ओठो मरे त इन घर मथां कब्ज़ो कयूं। अदी हिन खे मां घर मथां कब्ज़ो करण कोन ॾींदुसि। पाण घर खपाए पोइ हलंदासीं, पर हिन वक़्तु मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। जल्दी मानी करे वठ त 2 टे गिरा हणी वठां। खोड़ मानी अदा, खोड़ मानी। मां इजो मानी थी करे वठां। केरु हुयो? सम्झां थो त रबन हुयो। केरु हुयो? त रबन हुयो। न न रबन न हो, ॿियो को हो। अड़े निभागा ख्याल कयो, केरु अचे थो केरु वञे थो। जेकॾहिं ईअं तव्हांजूं अखियूं पूरे रहियूं न, सभु सेखारिजी वेंदासीं। ॻाल्हि ईअं करियो ॼणा असां हिन ॻोठ जा चौकीदार आहियूं। मालिक साईं मुंहिंजे रबन जे सिर ॾे ख़ैर कजां। खुदे के शैतान जे शिर ऐं ज़ालिमनि जे ज़ुल्म खां महफ़ूज़ रखजां मुंहिंजा मौला। बेशक तूं वॾो करीम आहीं, तूं असां मिस्कीननि जे मथां वॾो करम करण वारो आहीं मुंहिंजा मौला। जीअं वियो आहे ईअं ई उनखे ख़ैर सां वापसि आणिजां मुंहिंजा मौला। खणी जो ओठो आयो हो, हा जो ॻाल्हियूं बि करे पियो, पर उन जे मथां यकीन नथो करे सघिजे। उन करे तव्हां पंहिंजी पूरी पूरी होशियारी कजो। असांजे तरफ़ों तव्हां बेफ़िक्र रहो कालियो, असां होशियार आहियूं। हिन तरफ़ खां तव्हां को बि फ़िक्र न कयो, आया त हिते लेटायल हूंदा। तव्हां ॿिए तरफ़ वञी ॾिसो, हमरा बीठल आहिनि या न। रबन ऐं हैबत कहिड़े तरफ़ खां आहिनि? शायदि हू मथे तरफ़ खां हूंदा। मां उन्हनि खे ॾिसां थो, तव्हां पंहिंजे तरफ़ खां होशियारी कयो। छा थिए त हर को सुकून जी निंड सुम्हे, हाणे त निंड ई हराम थी वियो। कमाल खान मरी खपी वियो ऐं वॾे रेस खां पोइ हिन सॼी मिल्कियत जो तूं ई वारिस थींदे। मां दुआ कंदुसि त तूं रेस थी कमाल खान जहिड़े ज़ालिम खां त ख़ुदा बचाए। अदा मेरा ही तू छा करे छड़ियो? तू मुझे गफार साई के मारे छड़ियो। तू कातिल आई, मुझे मुर्स जो कातिल आई। मां तो के कोन छड़ींदस। मूंखे रईस थियणो आहे, हाणे तोखे बि बणणो पवंदो। छा थियो आमिर, छा थियो? रईस खे कमाल खान ऐं ओठे वारा मारे विया आहिनि। ही ॿुधायो त तव्हां छा पिया कयो ऐं तुंहिंजा गार्ड किथे आहिनि? छा वॾो रेस मारिजी वियो? हा कालू, सिर्फ़ रईस खे न पर अधी खे बि कमाल खान वारा मारे हलिया विया आहिनि। या अल्लाह ख़ैर। उन खां पहिरियां
जे वॾे रईस जी मौत जी ख़बर रईस कमाल खान खे पवे ऐं उहो हाकिम खान जी मदद सां ॻोठ में दाख़िल थी पग ॿधी वेही रहे, उन करे असांखे पंहिंजे ॻोठ जो चङो चूंडणो पवंदो। जेकॾहिं कोई गफ़ार खान जी मिल्कियत जो वारिस आहे त उहो आहे आमिर, ऐं मां ई चवंदुसि त आमिर खे पग ॿधाई वञे। हा हा आमिर खे पग ॿधायो। आमिर खे ॿधायो। हा हा आमिर खे पग ॿधायो। हाणे आमिर खान जेको बि हुकुम कंदो असांखे उन ते अमल करणो पवंदो ऐं दुश्मननि खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। असां सभिनी जो सरदार आमिर आहे। जीअं असां गफ़ार खान जी इज़त कंदासीं हाणे असां आमिर जी बि ईअं ई इज़त कंदासीं। मूंखे रईस थियण खां केर बि रोके नथो सघे। मुंहिंजे रईस थियण जे विच में गफ़ार खान ऐं अदी रुखसार बेगम बीठल आहिनि। जेकॾहिं मां उन्हनि खे हटाए सघां थो त ॻोठ वारा मूंखे ई पग ॿधाईंदा। आमिर जी अदा साईं। ये में पिस्तल छो खयो अथई? तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ अदा साईं। कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे थो। ॿाहिरि कुझु बि थिए, केॾी बि फायरिंग थिए, पर अदा आमिर तोखे ॿाहिरि निकिरणो नाहे। समझी वे न आमिर, तूं घर जे अंदर भी रुगो पंहिंजी हिफ़ाज़त न पर असां ॿिन्ही जी हिफ़ाज़त जो बि तुंहिंजो ज़िम्मो आहे। जी अदा साईं, मां घर में ई रहंदुसि। ॻाल्हि ॿुध, हाणे असां आराम करण था वञूं। ॿार अमरा बीठा आहिनि। जेकॾहिं तोखे निंड अचे न त तूं बि वञी सुम्ही पइजां। अच रुखसार बेगम। ही मूंसां केॾो प्यार कंदा आहिनि ऐं मां हिननि जे बारे में छा सोचां थो। बालिका बालिका चवंदा आहिनि त इश्क कारी हर नांग आहे ऐं उनजी ख़बर खातन खां पुछो। अचर बनाच ए ओए गालिन के सोचो ए होठो चई वियो आहे त अॼु राति रबन मूंसां मिलण ईंदो। हा, छा सच में रबन मूंसां मिलण ईंदो? हा मीरा भेण, रबन अणमोट आहे। छा हू तुंहिंजो ॿुधंदो त घर में वेही रहंदो? न, हू तोसां मिलण ज़रूर ईंदो। जॾहिं रबन मुंहिंजे साम्हूं ईंदो न पोइ मां हुन सां नज़रूं मिलाए कान सघंदसि। अदा वारिस, छा हुन वक़्तु तूं मुंहिंजी हिम्मत कान बदिराईंदे? रबन खे तोखे ॾिसण जी सिक आहे। रबन त राति ॾींहुं सिर्फ़ मीरा मीरा कंदो रहंदो हो। पोइ हू तोसां शिकायत छो कंदो मुंहिंजी भेण जो तूं हुन खां नज़रूं चोराईंदे? पर अदा, मां रबन जी मयारी आहियां। मूंखे ईअं घर छॾे न निकिरणु घुरिजे हा। जेकर रबन जी दिलि में कोई शक वेठल हो त मूंखे उहो शक दूर करणु खपंदो हुयो। रबन जी दिलि में तुंहिंजे ख़िलाफ़ को बि शक न आहे मुंहिंजी भेण। जेको दीवाननि वांगुरु तोखे चाहे थो उहो तुंहिंजे किरदार ते कीअं शक करे सघे थो? वक़्ति तो रबन खे तो मथां कावड़ हुई जेका हाणे रबन कावड़ ख़तमु करे छॾी आहे। इन करे मुंहिंजी भेण, तूं हाणे रबन खां कॾहिं बि नज़रूं न चोराइजांइ ऐं न वरी शर्मसार थिजांइ ऐं न ई वरी कमज़ोर, छो त रबन जी ताक़त सिर्फ़ तूं आहीं। तूं जेकॾहिं तूं कमज़ोर थी वेंदीअ त रबन बि कमज़ोर थी वेंदो। उन जी ताक़त बणिजी वञे, कमज़ोरी न। एॾी ख़ामोशी एॾो सुकून तुंहिंजे चेहरे ते रबन छो? तूं सोचो त मोहताज में दाख़िल थियण सां
मीरा किथे आहे? पर मूंखे त तो में वो कहिड़ो त नज़र ई कोन थो अचे। इहा हिनखे ख़बर आहे जे हवा में उॾाम कंदो त हिन जा पर कटिया वेंदा। उठा, जेकॾहिं तव्हां मूंखे हिते धमकी ॾियण लाइ घुरायो आहे त पोइ तव्हांखे इहा ख़बर आहे त तव्हां मूंखे ख़ौफ़ज़दा नथा करे सघो ऐं ना ई मां तव्हांजी धमकियुनि को डिॼण वारो आहियां, जो त मां पंहिंजे सिर मथां कफ़न ॿधी पोइ हिते पतो आहियां। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त मौत जो ख़ौफ़ बि मूं लाइ का माना नथो रखे। ऐं ॿी ॻाल्हि त मां मीरा खे मोह साए छॾियो आहे। हाणे हुनजी ज़िंदगी जी धमकी बि तव्हां मूंखे नथा ॾेई सघो जो तव्हां हुनजी ज़िंदगी घसे वठंदो। इन करे या जाई लबाड़ छॾियो ऐं सिधो मक़सद ते अचो। मां रबन जी सॼे ॻोठ में जांच करे आयो आहियां, पर मूंखे किथे बि कोन मिलियो। मूं सोचियो त तव्हां सां गॾु हूंदो, पर हिते बि न आहे। वियो त आख़िर केॾांहुं वियो? तूं ऐं जमाल रबन खे ॿाहिरि वेंदे ॾिठो हुयो। इहा पकी ख़बर आहे? उन्हनि सही न सुञातो, पर उन्हनि खे शक पियो। जेकर रबन हुयो त पोइ राति जो काॾे निकिरी वियो? ओठो आयो हो रबन सां मिलण, उनजी मुलाक़ात लाइ निकिरी वियो हूंदो। मतां उनजी शैतानगिरी में अची वियो हुजे। ओठे खां बार बार दोखो खाइण खां पोइ उनजी शैतानगिरी में कोन ईंदो। जेकर उते ई न हुयो त पोइ इहो घर हूंदो, थोरी देरि में पाण अची वेंदो। रबन जेकर तूं मीरा खे मोह साए छॾी आहे, नापे मिलण सां तूं हिते पहुची। कमाल खान उहो असांजो दोस्त आहे न उमरानी, हुन चयो आहे न मजबूर आशिक मजबूर भली केॾो बि कंदार हुजे। तव्हांजी ॻाल्हियुनि मां इहो ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त मीरा तुंहिंजी वॾी कमज़ोरी आहे। न सिर्फ़ु मुंहिंजी कमज़ोरी, पर हू मुंहिंजी ताक़त बि आहे। मूंखे ख़बर पई आहे त हू अञा ज़िंदा आहे। इन करे मां तव्हां सां ॻाल्हियुनि लाइ वेठो आहियां। जेकॾहिं इहा मूंखे ख़बर पई आहे त तव्हां हुनखे मारे छॾियो आहे, त पोइ इन वक़्तु मां तव्हांजे लाशनि मथां वेठो हुजां ऐं तव्हांजा पंहिंजा हिन वक़्तु तव्हांजी जुदाई जो सोग मल्हाए रहिया हुजनि। रबन तूं धमकी ॾिनी, ॾाढो सुठो लॻो, पर हाणे कम जी ॻाल्हि ते अचिजे। असां जेकॾहिं हिक ॿिए खे ईअं धमकियूं ॾींदा रहंदासीं त ही राति ईअं ई गुज़री वेंदी ऐं पोइ का बि कम जी ॻाल्हि करे न सघंदासीं। कंहिं बि कम जी ॻाल्हि करण खां पहिरियां मां मीरा ऐं वारिस सां मिलण थो चाहियां। छा तो असांखे बेवकूफ़ सम्झो आहे? का बि कम जी ॻाल्हि न थिए ऐं असां तोखे मीरा सां मिलायूं। जेका तुंहिंजी दिलि में मीरा सां मिलण लाइ आंद मांद आहे उहो असां सम्झूं था, पर थोरो सब्र खां कमु वठ। रबन जेकॾहिं तूं असांजूं शर्तूं पूरियूं कंदे त तोखे मीरा सां मिलण ॾिनो वेंदो, न त बग़ैर मिलाए तोखे हितां वापसि करे वेंदो। रबन तो अॻियां मुंहिंजो पहिरियों शर्त इहो आहे बरुओ ते छॾाए हिते तूं ईंदे। ॿियो शर्त इहो आहे त गफ़ार खान खे तूं पंहिंजे हथनि सां मारींदी। ऐं टियों शर्त इहो आहे त रईस गफ़ार खान जे मरण खां पोइ उतां जो चङो मुड़ुसु कमाल खान हूंदो ऐं तोखे उहो ॻोठु छॾे करे हमेशह हमेशह जे लाइ किथे ॿी जॻह ते वञी रहणो पवंदो। इन शर्त में तोखे इहा छूट ॾेई सघिजे थी, जेकॾहिं तोखे हुन ॻोठ में रहणो आहे त पोइ असांजे कंहिं मसइले में तूं टंग न हलाईंदी। रबन तूं ईअं सम्झ त उन ॻोठ में तूं गूंगो ॿोड़ो ऐं अंधो थी रहंदे ऐं न कुझु ॿुधंदे, न कुझु ॻाल्हाईंदे ऐं न कंहिंखे कुझु ॿुधाईंदे। रबन जी शर्तनि जे पूरा खां पोइ मीरा ई वारिस तुंहिंजे हवाले कया वेंदा। हाणे ॿुधा मूंखे रबन, तोखे इहे शर्त क़बूल आहिनि? कमाल खान तर्स रबन तर्स, अञा कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। शर्त पूरी करण लाइ सिर्फ़ु तुंहिंजी ज़ुबान ते एतबार न कयो वेंदो, पर हिते भलो साईं ईंदो, उन मथां हथ रखी पोइ तोखे पंहिंजो वाइदो पूरो करणो पवंदो।
वॾा वॾा शर्त बि न आहिनि जो तूं हेॾी गहरी सोच में हली वियो आहीं। भला तो निंड नथी अचे छा? अदा बारिश जे लाइ परेशान आहियां। हिकिड़े ॾींहं जो चई वियो हो ऐं टियों ॾींहुं अञा ताईं नाहे आयो। मूंखे चयईं त ॻोठ थो वञा, हिकु ॾींहं में मोटी ईंदसि। कमदार अची ॿुधायो त रईस जे कम सां वियो आहे। हाणे का बि ख़बर न आहे किथे आहे। तूं सुबुह जो सवेर सां वञी रईस सां मिली अचिजांइ ऐं बारिश जी जांच करे अचिजांइ। सिर्फ़ु इहा ख़बर पवे त खेड़ जे कम सां वियल आहे, पोइ का बि परेशानी न थींदी। मां सुभाणे सभु कम छॾे वञी रेस सां मिलंदुसि। अलाह कंदो त वारिस महफ़ूज़ हूंदो। हाणे तूं हली आराम कर। हयातियों उजाड़े छॾिन थियूं अनाऊं, रुली वई मोहब्बत रुली वियूं वफ़ाऊं, रुली वई मोहब्बत रुली वियूं वफ़ाऊं, रुली वियूं वफ़ाऊं। न उभई डरियो न धरती धुलिया, ज़हर ज़िंदगिया। मां सम्झां थो त तूं मीरा सां मिलण लाइ बेचैन आहीं, पर जीअं तूं चाहीं थो न ईअं न थींदो। सियाणनि सच चयो, आशिक़ मजबूर। साईं, रात तमाम घणी थी वई आहे, हाणे आराम कयो। आराम तॾहिं कयां जॾहिं कंहिं नतीजे ते पहुचा न। छा मां वारस खे छॾाइण लाइ सभिनी ॻोठ वारनि खे मुसीबत में विझां? पहिरियां तव्हां उन्हनि जा शर्त क़बूल कयो। वारस खे छॾाए पोइ जीअं तव्हांजी दिलि चवे तीअं ई कजो। जेकॾहिं मां उन्हनि जा शर्त क़बूल कयां थो ऐं हली वञी उन्हनि जी ओताक ते पहुचां थो, पोइ ख़बर अथई त उते छा थींदो? ॻोठ खां ॿाहिरि रवानो कयो। पर मूंखे अञा तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे हाकिम ख़ान। ॻाल्हियूं तमामु थियूं रबन, तोखे हिकिड़े ॾींहं जी मोहलत ॾियूं था। वञी सोचे करे पोइ मोटी अचां। वञण खां पहिरियों मूंखे हिकु चक्कर मूंखे मीरा सां मिलायो। जॾहिं तूं असांजा शर्त पूरा कंदे तोखे मीरा सां मिलाईंदासीं पोइ न, पर तुंहिंजे हवाले कंदासीं। हाणे ॾिसो छा था। अची वञो हिनखे। बिस्तरे ते त आयो ई नाहे। ख़बर नाहे पूरी रात किथे हो। अदा तो मुंहिंजे पुट रबन खे किथे ॾिठो आहे? रबन जी त मूंखे का बि ख़बर न आहे। अलाए हू काॾे वियो आहे। रात खां वठी घर ई नाहे आयो। ख़बर नाहे काॾे हलियो वियो। नाहे आयो त अची वेंदो, तव्हां परेशान न थियो। रबन पुट
तू पंहिंजी माउ खे अकेलो करे छॾे हलियो वे। हाणे तू ही ॿुधा त तोखे ॻोल्हियां त किथे ॻोल्हियां, किथे ॻोल्हियां तोखे। हयातियों उजाड़े छॾनि थियूं अनाऊं, रुली वई मोहबत रुली वियूं वफ़ाऊं, रुली वई मोहबत रुली वियूं वफ़ाऊं, रुली वियूं वफ़ाऊं, न भुई डरियो आ। बाबा साईं, अञा कुछ ॻोठ वारा पहुचे आहिनि। कालो भली सभिनी ॻोठ वारनि खे अचण ॾे, जेसिताईं सभु ॻोठ वारा गॾु नथा थियनि तेसिताईं ॻाल्हियूं शुरू कोन कबियूं। पूंज, मां पंहिंजे भाउ खे चई छॾियो आहे, ॿिनि ॾींहंनि में असां इहो घर विकिणे हलिया वेंदासीं। तूं ॿुधाए त तूं किथे रहंदी आहे? असांखे पंहिंजो घर इन ॻोठ में आहे, असां वञी हुते रहंदासीं। पोइ इन वक़्तु हुते छो नथी वञी रही? हिते गॾु रहियल आहियूं, हिक ॿिए जा सूर सलींदियूं आहियूं। जेकॾहिं तूं मूंसां अजायो वात न हणी ऐं मूंखे बदुआऊं न ॾी, पोइ मां तोखे छितो छो कयां? हाणे तूं मूंखे छितो करी या बदुआऊं ॾी? हाणे मां हिते 2 ॾींहंनि जी महिमान आहियां। पोइ छा तूं गुज़ारे वेंदी आहे? भला को पटई छोरी, मां अदा सां गॾु इहो घर छॾे ॻोठ हली वेंदसि, पर इहो ॿुधाए छॾियाए इन घर खे ईअं कोन छॾंदसि, विकिणी पोइ वेंदसि। छा तोखे ही घर ओठो विकिणण ॾींदो? उहो मूं त ॻोल्हे हथु नथो अचे। भली ओठो ॻोल्हे हथु न अचे, पर हुन जी इजाज़त खां सवाइ ही घर केर बि न वठंदो। जेकॾहिं इहो घर न विकिणियो न त इन घर जे दर खे 10 ताला हणी वेंदसि, पर तोखे मां इन घर में रहण न ॾींदसि, तड़े कढंदी मां। तूं 10 ताला हणी या हिन घर खे ज़मीन में पूरे छॾी, मूंखे हिन घर में रहण जो को बि शौक़ु न आहे। मालिक साईं बचायो अथसि, ना तुंहिंजो ॾाढो ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे। मूं तव्हां सभिनी खे हिते इन करे घुरायो आहे, ओठो हिते आयो हो, इहा त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। हा बाबा साईं, इहा ख़बर आहे त ओठो आयो, इहा ख़बर न आहे त छो आयो। ओठो हाणे असां सां ठाह करण थो चाहे, चवे थो कमाल ऐं मूंखे बख़्श कयो ऐं हिन ॻोठ में रहण जी इजाज़त ॾियो। अॻे उन्हनि थोरा ज़ुल्म असां ते कया आहिनि जो वरी उन्हनि खे घुरायो अथव। ॻाल्हि ॿुधो, न ई मां उन्हनि सां ॻाल्हियूं करण जी हामी भरी आहे, न ई वरी उन्हनि खे हिते रहण जी इजाज़त ॾिनी आहे। उन करे ई त मूं तव्हां सभिनी खे हिते घुरायो आहे। जेका बि तव्हां सभिनी जी राय हूंदी मां बि उन ते अमल कंदुसि। अदा साईं, जेकॾहिं ज़ालमनि खे तव्हां छूट ॾींदो न त हू मज़लूमनि मथां ज़ुल्म कंदा। बाबा साईं, असां उन्हनि सां विड़ी मरण पसंदि कंदासीं, बाक़ी ठाह कोन कंदासीं। बाबा साईं, वारिस उन्हनि जे क़ैद में आहे, इहो ज़रूरु सोचिजो। वरी तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, असां उन्हनि जा शर्त क़बूल न कया त हू वारिस खे मारे छॾींदा। कमाल खान रबन असांजी शर्तुनि में कॾहिं बि कोन ईंदो। हाकिम खान तो शायदि रबन जी हालत नाहे ॾिठी त हुन हाणे दीवाननि वांगुरु भितुनि में टकरणु शुरू कया आहिनि। हाकिम खान, रबन उहो छुड़वा घोड़ो आहे जंहिंखे हिकिड़ी जॻह ते ॿधणु ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं असां इन घोड़े जी सवारी करण ते कामयाब वञूं था त पोइ इहो ई घोड़ो तव्हांखे सभु पिण साफ़ ऐं आज़ादु करे ॾींदो। कोठा थोरो सोच, जॾहिं हुन घोड़े जो लगाम असांजे हथ में आहे त पोइ उहो घोड़ो असांखे सवारी करणु छो न ॾींदो? कमाल खान खटर जानवर कॾहिं कॾहिं पंहिंजे सुवार खे फेराए फेराए पट ते हणंदो आहे। ईअं न थिए जो हू छुड़वाग घोड़ो तव्हांजा ई कंध भञी विझे। हाकिम खान, असां बि एतिरा कच्चा सवार न आहियूं। इन घोड़े जी जॾहिं असां सवारी कंदासीं त उनजी लगाम खे पकड़े रखंदासीं, उहो तां फिरी न सघंदो।
लगाए ॾिसो पंहिंजो ज़ोर। मूं त तव्हांखे नाहे रोकियो। उठा सुभाणे तूं वधे सां वरी ॿीहर मिली अच ऐं हुनजे मथां ज़ोर रख त हाकिम खान जे माण्हू खे आज़ादु करे। हिन चक्कर मां हाकिम खान जे माण्हुनि खे पाण सां गॾु वठी वेंदुसि। जेकॾहिं तो इहो कमु कयो त मां सम्झंदुसि त तूं गफ़ार खान खे झुकाइण में कामयाब थी वए। गफ़ार खान खे झुकाइण तमामु आसान आहे, बाक़ी रबन खे उन जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणु ॾाढो ॾुखियो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।